कराची जे सामुंडी पट्टी जे रहवासियुनि जो पाणी जे खोट खिलाफ़ एहतजाज। पुलिस पारां एहतजाज कंदड़नि खे कुटको। तफ़सील मूजिब मलीर जे सामुंडी पट्टी जे ॻोठनि चश्मा ॻोठ, अली मोहम्मद ख़ासकेली ॻोठ, अली मोहम्मद बिरोही ॻोठ, मूसा ख़ासकेली ॻोठ, इलियास जत ॻोठ में पीअण जे पाणीअ जी हथरादू खोट खिलाफ़ समें औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि चश्मा ॻोठ खां अली बिरोही ॻोठ ताईं पैदल मार्च कयो। उन खां पोइ धरणो हयो। अहिड़ो इतला मिलण ते डीसी मलीर शहज़ाद अब्बासी रेंजर्स ऐं पुलिस अटालनि समेत वाक़े वारे हंध ते पहुची वियो। हिन एहतजाज कंदड़ ॻोठाणनि सां ॻाल्हियूं कयूं। उन मौक़े ते ॻोठाणनि खेसि ॼाण ॾिनी त ॼाणायल ॻोठनि खे लांडीअ मां मिलंदड़ पाणीअ जी पाइप लाइन मां चोरीअ जा कनेक्शन लॻाए माल जे वाड़नि, ज़रई ज़मीनुनि ऐं फार्म हाउसिस खे पाणी ॾिनो पियो वञे, जंहिं सबबि पाणी ॻोठनि ताईं नथो पहुचे। ॻोठाणा उञ मरी रहिया आहिनि। पाणी पीअण लाइ कोन्हे आई, हिकिड़ो गिलास ॿारनि खे त मिले त वॾनि लाइ कोन्हे। कहिड़ो असां गुनाह कयो आहे? ज़रूर त को हुन ॻाल्हि जो मसइलो हूंदो। हिते कब्रिस्तान जो मसइलो आहे, वॾो मसइलो असांजे कब्रिस्तान जो इहो हो। हाणे वरी पाणी ते कब्ज़ो करे छॾियो, जेकी ज़मीन हुई हिते कब्ज़ो करे छॾियो आहे। ज़ार इहा ई ज़मीन जेकी हुई कब्रिस्तान जी हुई, इहा ई कब्ज़ो करे लाथो आहे। हाणे वरी पाणी बंदि कयो वञे पियो, रस्ता बस बंदि कया वञनि। ये तो मसला 2009 से चलता हुआ आ रहा है। तो आज हमने स्टेप उठाया अपनी मदद आपके तहत कि भाई हमें एहतजाज के लिए पानी का जो संकीर्ण मसला बढ़ता जा रहा है, तो अगर हमारा इस एहतजाज से भी हमारा मसला हल नहीं होता तो हमारी उम्मीद है, हमारी कोशिश है, हमारी जद्दोजहद इंशाल्लाह रंग लाएगी और हम आगे तक जाएंगे, प्रेस क्लब तक जाएंगे और इंशाल्लाह जो बड़ी लेवल पे एहतजाज करेंगे। तो 2009 से हमारे कब्रिस्तान पे कब्जा किया हुआ है। अब उसके बाद हमारे पानी की लाइन जो आबादी उस पर कब्जा करके मतलब लैंड काट के उसके बाड़े वालों को दिए हुए लाइन है, खेती बाड़ी कर रहे हैं। उन मौक़े ते डीसी मलीर चयो त पाणी ॻोठाणनि जो हक़ आहे। होॾां डीसी मलीर जीअं ई ॻाल्हियूं करे वापसि रवानी थियो त पुलिस अहलकार धरणो हणी वेठल ॻोठाणनि ते ओचितो कड़की पई, लठबाज़ी करे 10 खां वधीक औरतुनि खे ज़ख़्मी करे विधो। अहिड़ी सूरतहाल खां पोइ पूरे इलाइक़े में कावड़ जी लहर पखिड़िजी वई आहे। इलाइक़े जे सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि तरफ़ां सुभाणे इजलास घुराए मुस्तक़बिल जी हिकमत अमली जोड़ण जो ऐलान कयो वियो आहे।